बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अजन उताकिन में तालिब तवारीन आदेसी उथी विया मरियूं मुंह मारीन जे जीअ खे जियारीन से लाहौती लॾे विया। निहायती क़ाबिल एहतराम सवा लख उस्ताद जा पगदार सिंध जे उस्ताद जा रहबर साईं गुलाम रसूल महर साहब सदर पेटेल सिंध, असांजो निहायत क़ाबिल एहतराम साबिक़ सदर सिंध साईं इंतज़ार हुसैन छलगरी साहब, असांजो निहायत क़ाबिल एहतराम बहादुर अॻवान साईं सालिम ज़रदारी साहब, हिन स्टेज ते वेठल गस्टा जा अहदेदार गवाह जा अहदेदार, मुंहिंजे साम्हूं वेठल उस्ताद साथियो जीए उस्ताद जीए सिंध जीए पेटेल, मुंहिंजा साईं सभ खां पहिरीं तव्हां निहायत शुक्रगुज़ार आहियां सभिनी दोस्तनि जो, ख़ासि करे असांजी मरकज़ी क़यादत जो जेके परे खां कई हिन असांजे नंढे प्रोग्राम में असांजे फ़ोन जे सॾ ते आया ऐं हिकु दफ़ो सलाम थो पेश करियां ऐं शुक्रगुज़ार आहियां जो हुननि असांखे इज़त ॾिनी मान ॾिनो, वॾी महिरबानी। हिते साईं अरशद शाह जी ज़िंदगी ते सभई दोस्त तमामु घणो ॻाल्हाए विया आहिनि, मूं वटि उहे लफ़्ज़ ई न आहिनि जो आऊं साईं अरशद शाह जी ज़िंदगी ते के गुल निछावर करियां, पर कुझु न कुझु ज़रूरु आऊं चवंदुसि। साईं अरशद शाह उस्ताद काद लाइ जेका ख़िदमत कई उहा जेसि સુધી असां जीअरा हूंदा हुआसीं त इहे छटे ज़िले जा उस्ताद साईं जी उहा कयल ख़िदमत उस्तादनि लाइ असां ॻाईंदासीं। साईं रुगो पेटेल जो अॻवान न, पर साईं हिकिड़ो रहबर उस्ताद बि हो, उन सां गॾोगॾु साईं समाजी अॻवान बि हो, साईं सियासी अॻवान बि हो। अलाह सुब्हानो तआला अलाह साईं खे जन्नत में जन्नतुल फिरदौस में जाइ ॾे, साईं जे पुठियनि खे सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं असांखे बि उन जे मछनि ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तो को गुलाम रसूल महर उम्मीदवार असां इहो सोचियो ई न थे त को साईं इंतज़ार छलगरी उम्मीदवार असां इहो सोचियो ई न थे त को सालिम ज़रदारी उम्मीदवार असां सोचियो थे त असां ख़ुदि उम्मीदवार आहियूं, असां कुलो कुला में मिलाए बीठासीं, पर साल गुज़रण खां पोइ बि साईं जेकॾहिं उस्तादनि खे को बेनिफिट तव्हां न वठी ॾियो त ख़ुदा रा ॾाढो ॾुख थो थिए। उन खां पोइ पूरो साल हे जेके नौजवान करे सच पुछो साईं अरशद शाह चवंदो त आउं पेटेल में इस्तीफ़ा थो ॾियां, चवंदासीं साईं छो? चवंदो को अलीम शाह और पेटेल थोरी रहियो आहे, अकबर शाह और पेटेल थोरी आहे, ही उहो पेटेल आहे जंहिंमें 2010 वारा उस्ताद कपिड़ा था खणी छॾीनि, हे उस्ताद असां सां विढ़नि था, हे कम था वठनि, उहो अॻूणो उस्ताद साबिन हूंदो जेको मर्कज़ जे सदर जी हया कंदो, हींअर जेको ॻाल्हाइनि था मूंखे त ॾाढो ॾुख थो थिए। ऐं उन इंतहा करे ख़ुदा जो कसम करे मां फेसबुक ते ॾिसंदो आहियां त मर्कज़ी सदर खे जेके नौजवान या जेके असांजा अपोज़िट वारा दोस्त ॻाल्हाइनि था ईअं थोरी ॻाल्हाइबो आहे, पर उहो सिर्फ़ु कमु न थियण जे करे तव्हांजा ख़ुदि इहे वर्ड आहिनि। साईं सारंग साहिब जा बि हुआ, साईं इंतज़ार आयो त बाबा जेको एजुकेशन जो सेक्रेटरी साहिबु आहे इहो असांजो दोस्त आहे, हीअ असांजे पेटेल खे वधीक अहमियत इज़त ॾिए थो, हू असांजा कमु कंदो, पर साईं जेके सेक्रेटरी लेवल जा कम हुआ साल में तव्हां उहे वरिता आहिनि। वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे, सॼे साल जे अंदरि रुगो मुफ़ामत वारी पढ़े तव्हां सेक्रेटरी साहिब सां कई आहे, 2 चकर मिनिस्टर सां तव्हांजी ॻाल्हियूं थियूं आहिनि, छा चइजे भई तव्हांखे? उस्ताद हिते असांजा कपिड़ा थो फाड़े, हू चवे तव्हां मर्कज़ खे चओ नथा, असां सिर्फ़ु हिकिड़ो कानूनी ख़त तव्हांखे लिखियो, उनजो तव्हां असांखे जवाब ई न ॾिनो, तव्हां असांखे गवारा ई कोन सम्झो।
ऐसी सही छठो पेटेल में छठे जो सदर आहे सो वर्किंग कमेटी जो मेंबर आहे पर उन वर्किंग कमेटी जे मेंबर के तव्हां घटि में घटि को फोन करे वञे न चयो त बाबा ही तो खत भला चलो ग़लती पर तव्हां सिखां था न घटि में घटि पर ईअं बि तव्हां न चयो सिर्फ़ सार खे जॾहिं मूंखां 3 ॼणा पुछियो त बाबा तो खत जो जेके इर्षा छा हुजे त ईअं कोन करे आहे जे इर्षा छा हुजे त तव्हां जूं मस्ती बि कोन करियो आहे असां तव्हांजी हया था करियूं असां तव्हांजा नंढा आहियूं असां तव्हांजे अॻियां ॻाल्हाए नथा सघूं पर मजबूरी में था ॻाल्हायूं ही छठे जो उस्ताद असांजा कपिड़ा थो लाहे वठे ही असांखे ईअं चवे थो त मर्कज़ सां ॻाल्हायूं नथा असां न टुटंदासीं मर्कज़ खां असां तंज़ीमी माण्हू आहियूं तव्हां न सोचियो त असांखे छॾींदा तव्हां मैदान वठो पोइ उन खत जे जवाब खां पुठियां जनरल सेक्रेटरी साईं गादी खान जमाली आयो असांजी हुन सां ॻाल्हि ॿोल थी साईं चयो पिए त अॼु मर्कज़ी सदर न ॻाल्हाईंदो अॼु मिनिस्टर सां ॻाल्हियूं आउं कंदुसि वापसि राति जो अची आउं उते छठे में प्रेस कॉन्फ्रेंस कंदुसि वापसि आया ॻाल्हियूं असांजी फोन ते राब्तो थियो साईं वारा काई देरि सां आया सुबुह जो साईं गादी खान जे वाल ते पढ़ियोसीं त 20 तारीख़ जेको वर्किंग कमेटी जो इजलास आहे 15 तारीख़ मिनिस्टर साहिबु असांखे टाइम ॾिनो इहे मसइला सभु हल थी वेंदा अॼु मुंहिंजे ख़्याल में 10 तारीख़ आहे बाक़ी सिर्फ़ु 5 ॾींहं आहिनि सिर्फ़ तव्हां वञो था मुफ़ामत वारी पॉलिसी करे सेक्रेटरी या मिनिस्टर सां वरी जेकॾहिं शिकारपुर वञो था त वरी तव्हांजो नसीब पतो ई न आहे तव्हांजो घटि में घटि को सोशल मीडिया ते माना तव्हां हिकु चकर आया मुंहुं ॾेखारे हली था वञो वरी का ख़बर नथी पए छो साईं तव्हां चूंडियल नुमाइंदा आहियो ओधर ते थोरी आया आहियो ही सिंधियो उस्ताद तव्हां सां गॾु आहे तव्हां हिन वर्किंग कमेटीअ में जेकॾहिं को ज़िलो नथो अचे त पोइ उनखे तव्हां पुछड़ो करियो त उहो उस्ताद जो दुश्मन आहे पर जेकॾहिं 20 तारीख़ सुधी मसइला हल नथा थी त ख़ुदा जे वास्ते महिरबानी करे अदारनि में अची करे उस्ताद आम उस्ताद सां मिली करे जीअं पहिरीं उस्ताद सिंध में गॾु कयो न तीअं ख़ुदा जो कसम ही छठे ज़िले जा हज़ारे उस्ताद तव्हां सां गॾु हुआ तव्हां सां वाइदो कया असां पहिरीं सारंग गवाह आहे असां घटि में घटि 1000 खां वधीक उस्ताद तव्हांजे 7 तारीख़ वारे धरणे में हुआसीं हिते असां 5000 जी सुभाणे रुगो नाश्तो कयो पर ॾुख थियो सी वापसि वियासीं रुगो एग्रीमेंट लिखियो न एग्रीमेंट ते फ़ाइदो कोन थियो तव्हां चलो ठीकु आहे मिनिस्टर नथो वञे बसि सेक्रेटरी लेवल जा मसइला हल करायो बायोमेट्रिक ते लाहे थो उस्ताद मायूस थी वियो आहे उस्ताद रिटायरमेंट ते कोशिशि में लॻो रिटायरमेंट करे पोइ असांखे बायोमेट्रिक करे मारे छॾियो आहे असांखे हिते मसइला हल कोन था थियनि तंहिंजे लाइ आउं गुज़ारिश थो करियां साईं महिरबानी करे अगरि जेकॾहिं 20 तारीख़ सुधी तव्हां सरकार सां जहिड़ो नथा करियो त आउं तव्हांखे अॼु चवां थो त छठो ज़िलो तारीख़ जो ऐलान कंदो नाराज़ न थीजो तंहिंजे करे मुंहिंजी तव्हांखे वरी गुज़ारिश आहे साईं सालिमू वेठो आहे साईं इंसार वेठो आहे सारंग साहिबु वेठो आहे तव्हां वेठा आहियो सारियो साहिबु वेठो आहे ऐं तव्हांखे गुज़ारिश थो करियां त महिरबानी करे छठो तव्हां सां 90 खां वठी गॾु आहे जीअं साईं इर्शाद शाह छॾे वियो आहे असां न सोचियो आहे त असीं तव्हांखे छॾींदासीं असां तनज़ीम खे जाचे बाचे ॾिठो आहे तंहिंजे लाइ आउं तव्हांखे वरी निमाणो अर्ज़ो करियां त साईं महिरबानी करे इहे उस्तादनि जा मसइला जेके सेक्रेटरी लेवल जा आहिनि ज़िले जा मसइला असीं हल था करियूं पर जेके सेक्रेटरी जा मसइला आहिनि या डिवीज़न जा मसइला आहिनि डायरेक्टर सां लाॻापियल उहे महिरबानी करे हल करे उस्ताद इत्तेहाद जिंदाबाद पेटीएल जिंदाबाद ऐं हिकु चकर वरी बि निहायत शुक्रगुज़ार आहियां असांजे मर्कज़ी पार्टी जो जेके परे खां कई आया ऐं जेके पिंडार में दोस्त वेठल आहिनि गवाह जा गस्ता जा ऐं उन्हनि जो बि निहायत शुक्रगुज़ार आहियां महिरबानी वरी